ॿिए पासे आगाह कयूं खे मुबारकपुर वेझो बंदूक मां इतफ़ाक़ी फायर थियण सबबि निंगरी फौत वई आहे। ॾुखंदड़ ख़बर आहे तव्हांखे ॾियूं पिया ॻोठ ख़ैर मोहम्मद मस्तोई में हे वाक़ियो पेश आयो आहे। बंदूक सां रांदि कंदे फायर थियण सबबि निंगरी सुमेरा मस्तोई थॾे ते ई फौत वई आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया मुबारकपुर मां बंदूक मां इतफ़ाक़ी फायर थियण सबबि निंगरी फौत वई आहे। ॻोठ ख़ैर मोहम्मद मस्तोई में ही वाक़ियो पेश आयो आहे। बंदूक सां रांदि कंदे फायर थियण सबबि निंगरी सुमेरा मस्तोई थॾे ते ई फौत वई आहे। मुबारकपुर वेझो बंदूक मां इतफ़ाक़ी फायर थियण सबबि निंगरी फौत वई आहे। राब्तो कयो आहे मुबारकपुर में सागर महर सां। सागर आगाह कजो। सागर आगाह कजो। बंदूक मां इतफ़ाक़ी फायर थियण सबबि निंगरी फौत वई आहे। मामले बाबति कुझु आगाह कजो। हाँ जी सर, बिल्कुल मुबारकपुर थाने जी हद ॻोठ मीर मोहम्मद मस्तोईअ में निंगरी घर में पियल बंदूक सां रांदि करे रही हुई। अचानक बंदूक छुटण सबबि 7 वरनि जी निंगरी सुमेरा धीअ जमील मस्तोई थॾे ते फौत थी वई। निंगरीअ जे अचानक फौत थियण सबबि घर में संदसि कोराम मची वियो आहे। वारसनि जो चवणु हो त घर में बंदूक पियल हुई जंहिंसां नंढड़ी रांदि करे रही हुई, जंहिं सबबि फायर छुटण सबबि असांजी नंढड़ी फौत थी वई आहे। जी ठीकु आहे सागर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां करण लाइ।